जिला रिपोर्टर ड्याम शोरो मोहम्मद सफ़र एम सेवाणी। सेवण शहर जो अमन अमान बहाल न थी सघियो जॾहिं त हाणे सेवण शहर में ॾींहं ॾिठे जो तालो लॻल घर मां चाबी चोर चोरियूं करण लॻा। सेवण पुलिस ॾोहारियुनि जे आॾो बेवस बणियल सेवण पुलिस चोरनि जे ख़िलाफ़ को बि क़दम न खयों। सेवण शहर जी केयर कॉलोनी में PPHI जे मुलाज़िम शिराज़ अली गिरो जी किराए वारी जाइ मां कुझु ॾींहं पहिरियां ॾींहं ॾिठे जो नामालूम चाबी चोर घर जो मेन दर खोले ताला लॻल आराम सां घर में पियल हिकु LCD बैटरी चार्जर समेत चोरी करे फ़रार थिया। मुलाज़िम शिराज़ अली कीरियो जो चवणु आहे त तक़रीबन मुंहिंजो पौणा 2 लख जो सामान चोर चोरी करे विया आहिनि। सेवण थाणे ते मूं NC पिणु दाख़िल कराई आहे पर सेवण पुलिस जाइ वारदात ते न पहुती आहे। PPHI सेवण जे मुलाज़िम शिराज़ अली कीरियो जो SSP ड्याम शोरो ASP सेवण SHO सेवण खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजे घर मां चोरी थियल सामान मूंखे चोरनि खां वापसि कराए ॾिनो वञे ऐं चोरी कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। छा कंदा आहियो तव्हां? PPHI जो मुलाज़िम आहियां ऐं ॿिए शहर मां मूंखे हिते मोकिलियो अथनि अपॉइंट करे जी ऐं हिते मुंहिंजे घर में वारदात थी आहे। छा वियो साईं? ॾींहुं ॾिठे जो 8 बजे ऑफिस वियो आहियां ऐं 2:30 बजे जॾहिं वापसि आयो आहियां त मुंहिंजे घर मां जेको आहे हिकिड़ी LCD ऐं ॿियो बैटरी जेका मूं 2 ॾींहं फ़क़ति पहिरीं वरिती जी ऐं चार्जर ऐं गॾु घर में जेके आहिनि मौजूदु न हुया ऐं ॾींहं जो टाइम हुयो इहा वारदात थी आहे जेका तमामु मुश्किल आहे हिन वक़्तु हिते रहणु असांजे लाइ। असां आला अदलिया खां ऐं ॿियो ITC खां गुज़ारिश थो कयां महिरबानी करे जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मूंखे जेको आहे पंहिंजो जेको सामान आहे उहो रिकवर कराए ॾिनो वञे। तव्हांजो सामान केतिरो आहे? मुंहिंजो जेको हिकिड़ी बैटरी हुई हिकिड़ी मतिलबु त 1.5 पौणा 2 लख जो मुंहिंजो सामान आहे। तव्हांजो कंहिंमें शक वग़ैरह? शक हाणे पाड़े में जेके रहनि था उन्हनि खे ख़बर हूंदी। ऐं त नओं माण्हू आहियां मूंखे हिते ख़बर न आहे त केरु आहे छा आहे। तव्हां भला थाणे ते NC कराई आहे? NC मूं कराई आहे पर वॾे अफ़सोस जी अहिड़ी ॻाल्हि आहे त अञा ताईं को बि पुलिस जो नुमाइंदो न वरी फ़ोन कई आहे न ई केरु हिते ॾिसणु आयो आहे। अवां आला हुकुम खां कहिड़ो मुतालबो कंदो? ऐं गुज़ारिश इहा ई कंदुसि मुतालबो इहो ई कंदुसि त महिरबानी करे जेके हिन जे में मुलविस आहिनि उन्हनि जा नाला ज़ाहिर कया वञनि ऐं ॾिठो वञे ॻोल्हियो वञे उन्हनि खे ऐं मुंहिंजी जेका मालियत जी शयूं आहिनि उहे मूंखे मोटायूं वञनि रिकवर करायूं वञनि।